अस्सलाम वालेकुम। अॼु आहे संडे, सुबुह जा थिया आहिनि 11 ऐं देरि सां व्लॉग इन लाइ थी शुरू कयां जो सुबुह जी जेका मुंहिंजी रूटीन हूंदी आहे उहा कंप्लीट करण खां पोइ मां वापसि सुम्ही पियमि ऐं 10 बजे उथियमि, नाश्तो कयो। नाश्ते खां पोइ मां ऐं सुराण काफ़ी देरि डाइनिंग टेबल ते वेठा रहियासीं, कचहरी कंदा रहियासीं, इलाही ॾींहंनि जूं ॻाल्हियूं रहियल हुयूं, उहे कयूंसीं। ऐं हाणे मां आई आहियां ॿाहिरि, चिकन वारे खे फ़ोन कयो अथमि त चिकन ऐं कुझु भाॼी ॾेई वञे। कल्ह भाॼी वारो आयो पर उन खां मूंखे पूरियूं भाॼियूं न मिलियूं प्रॉपर, त अॼु हाणे ॿाहिरां थी घुरायां ऐं उन खां पोइ मां लंच जी तयारी कंदमि। ऐं हीअ आहे मुंहिंजो ॾाढ़ूं जो वणु। वेंदे महिल जॾहिं मां लाड़काणे थी वञा, मां तव्हांखे ॾेखारियो त हिन में पन फुटणु शुरू थी विया आहे। अॼु हिन में माशाअल्लाह असां ॾिसूं था पूरी बहार आयल आहे, नयूं नयूं शाखूं जीअं निकिरंदियूं वधीक ख़ूबसूरत ऐं मज़बूत थी निकिरंदियूं। ऐं हीअ हिते हुते बि विच विच में किथे न किथे हिन में फ्रेश जेको पन तव्हांखे नज़र ईंदा हीअ निकिरनि था पिया। अलाह जी कुदरत ॾिसूं, ज़िंदगी जेकॾहिं आहे त असां हिनखे कटे बि छॾियोसीं त हे वापसि नई सही थी फुटी आयो आहे माशाअल्लाह। हे तव्हांखे यादि हूंदो मां हिकिड़ी नंढड़ी जेका कुंडी हुई मुंहिंजी रेक्टेंगल उन मां कढियो हो ऐं हिनखे मां हिन वॾी कुंडीअ में हयो ऐं लॻे थो हीअ वधी रहियो आहे त हिनखे अञा मूंखे कुझु वॾी कुंडीअ में शिफ्ट करिणो पवंदो। माशाअल्लाह ॾाढो साओ ऐं सुहिणो लॻो पियो अञा ताईं। ऐं सभु अल्हम्दुलिल्लाह सभु ॿूटा मुंहिंजा वधनि था पिया। ॿाहिरि आई आहियां त इन करे मां हर ॿूटे जो अलॻि अलॻि जाइज़ो थी वठां। ऐं हिन में तव्हां ॾिसंदव जेके पिंक शेड सां पन निकिता आहिनि, इहे सभु नवां अथसि, इहे हाणे बहार में फुटिया आहिनि। सो हिननि जी ग्रोथ सभिनीनि जी जारी आहे। ॾाढी ख़ुशी थींदी आहे मूंखे हिननि खे वधंदे ॾिसी। कल्ह वारो जेको व्लॉग हो उहो मां जल्दी बंदि कयो, तक़रीबन 4:15 बजे मां फाइनल करे छॾियो हो। उन खां पोइ मां कई सिलाई, ऐं सिलाई में मूं छा ठाहियो इहो मां तव्हांखे ॾेखारियां। हीअ आहे प्ले मैट, मां पंहिंजे शहज़ादियुनि लाइ ठाहियो आहे। जॾहिं नंढड़ियूं मुंहिंजियूं ॿई ईंदियूं हिते त हे मां उन्हनि खे विछाए ॾींदमि त हिन ते वेही खेॾंदियूं। हाणे हिन ते केतिरो वेहंदियूं वेही सघंदियूं, पर उन्हनि जे लाइ इहो हिकिड़ो पाण रांदीको आहे। त जॾहिं विछाईंदियूं अने मथां वेहंदियूं खेॾंदियूं टॉइज़ रखंदियूं त केॾियूं इंजॉय कंदियूं हिनखे। त इहो मां कल्ह ठाहियो, याने मां 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी कमु शुरू कयो। तव्हां यकीन कयो 9:30 बजे ताईं मां इहो कमु पई कयां हिनखे ठाहिण जो। इलाही टाइम थो लॻे हिन में। ऐं उन खां अलावा मां राति जो इहो बि विसरी वियमि त मूंखे व्लॉग पोस्ट करिणो आहे। हालांकि व्लॉग मां सवेरे ठाहे छॾियो, अचानक जीअं ई इहे कंप्लीट थियो मूंखे यादि आहे मां अॼु जो व्लॉग पोस्ट ई न कयो आहे, त पोइ उहो मां शेयर कयो। सो हीअ आहे मुंहिंजो कल्ह जो कमु। हिन जी मां अलॻि सां वीडियो ठाही आहे, उहा मां पोइ अलॻि सां शेयर कंदसि। कुझु हफ़्ता पहिरियों ट्यूसडे बाज़ार मां या इन्हनि वीकली बाज़ारनि मां इहे पाणी जी बोतलूं वठी आई हुयमि। सो अॼु इहे सुञाण धोई भरे रखियूं आहिनि ऐं हिननि जी जाइ मूंखे ठाहिणी आहे फ्रिज में, छो त असांजा खाना जेके आहिनि सफ़ा सोढ़ा आहिनि, त मूंखे हेठि मथे करे हिननि जे लाइ स्पेस ठाहिणी पवंदी। ऐं हिते सुञाण अटो थी ॻोहे लंच जे लाइ। सो जेसि ताईं चिकन वग़ैरह ईंदो तेसि ताईं मां हाणे फ्रिज में थोरा खाना सेट कंदमि त जीअं मां हिननि बोतलनि जी जाइ ठाहे सघां। सुञाण हिते बसर कटे रखिया आहिनि ऐं मां हाणे लंच जी तयारी कंदसि। ऐं उन खां अलावा चिकन अची वियो आहे। चिकन मूंखे अॼु मिलियो आहे 400 रुपया किलो, त 2 किलो मां घुरायो आहे। कुझु सब्ज़ी घुराई आहे, खीरा टमाटर ऐं हीअ लीमा वग़ैरह। ऐं ॿियो त हिन में टमाटर जेको आहे पेस्ट थियल आहे, फ्रीज़ थियल, इहो अॼु मां हिन में विझंदमि। ऐं मां जेको बोर्ड पचाईंदमि उहो हूंदो चिकन ढाबा स्टाइल। इन जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते अथव, अगरि तव्हां ॾिसणु चाहियो त ॾिसी सघो था। सो हाणे हे चिकन मां मंझंदि जे लाइ लंच लाइ बि अलॻि कंदमि, बाक़ी जेको एक्स्ट्रा हूंदो उन जा हिसा करे फ्रीज़ कंदसि। हे बैग आहे, कल्ह धोतो मूं, माशाअल्लाह ॾाढो साफ़ु सुथिरो थी वियो आहे, पर अञा थोरो थोरो आलो आहे। मां खणी आयमि ॿाहिरां इन करे त हिनखे पैक थी कयां, पर ॾिठमि त अञा थोरी घिम अथसि, हल्को हल्को आलो आहे, सो इहो सुकंदो रहंदो। ऐं इहे मां कपिड़ा खयां आहिनि जेके वठी आयमि हाणे, इहे मां हादिया ऐं राजिया जे लाइ कटिंग थी करे रखां। हाणे इहे राजिया जी माप आहे, हिन पासे हादिया जी माप आहे। इहे मां हाणे लाड़काणे मां उन्हनि जी बिल्कुलु फ्रेश जेका मेजरमेंट वठी लिखी आई आहियां। सो हिन मां हाणे कंदमि कटिंग। वेही बोर्ड मां पचाइण जे लाइ छॾे आई आहियां, जेसि ताईं उहो तयारु थींदो हल्की बाहि हिते पियो पचंदो, मां हिते कुझु कमु कटिंग जो करे वठंदसि। टाइम छा आहे हिन महिल 3:45 ऐं मां सॼी कटिंग करे छॾी आहे उन्हनि कपिड़नि जी जेके मां हाणे हिन दफ़े वठी आई हुयमि। हिन पासे इहे सभु राजिया जा कटे रखिया आहिनि, हीअ जेके आहिनि हादिया जा कटे रखिया आहिनि। बचियल टुकड़ा आहिनि जेके अञा मूंखे हिन में कमु ईंदा, पटियूं वग़ैरह पाइपिंग हणण में। ऐं हिते मुंहिंजो
काफ़ी सारो कचिरो पियो आहे, इहो बि खणणो आहे मूंखे। हाणे मां कंदमि थोरी देरि रेस्ट। इन विच में मानी पचाई, खाधीसीं, नमाज़ पढ़ी, उन में काफ़ी टाइम लॻो। ऐं हाणे मां घटि में घटि 3 ताईं मां आरामु करण वारी आहियां हिते। टाइम थियण वारो आहे तक़रीबन 5। ऐं मां हिते सिलाई मशीन जी तरफ़ अची वई आहियां। ऐं कपिड़ा जेके मां हीअ कटिंग कया आहिनि त कोशिशि कंदमि उहे सिबां। हीअ मां लेसिस कढियूं आहिनि सभई ऑलमोस्ट। ऐं हीअ पंहिंजो रीलन जो बॉक्स बि कढियो आहे, ख़बर न आहे कहिड़े सां कहिड़ो मैच कंदो, त उन हिसाब सां मां रील बि खणंदी वेंदसि। सो फ़िलहालु धाॻो वग़ैरह विझी मशीन खे रेडी थी कयां, नमाज़ पढ़ी 3 जी, उन खां पोइ वरी अचे मां हिते कमु कंटिन्यू कंदसि। सिलाई जो सिलसिलो जारी आहे। ऐं मां सांझी जी नमाज़ पढ़ी वरिती आहे, उन खां पहिरियों लाइट हली वई। ऐं लाइट वञण खां पहिरियों मां इहा हादिया जो फ्रॉक पई ठाहियां। ऐं सेम हिन कपिड़े जो राजिया जो फ्रॉक तयारु आहे। ऐं हीअ लेस आहे जेका अञा हिनखे लॻंदी, सो इहा मां हिन ते हथ सां हणंदमि। ऐं हीअ हिन जी लेस आहे। ऐं फ्रॉक तव्हां ॾिसो, फ्रॉक सिबिजी वियो। ऐं हिन सां गॾु गॾु मां हिन जी चडी बि सिबी छॾी आहे। ऐं हिन में अञा इलास्टिक विझणी आहे मूंखे, इलास्टिक अञा न विधी आहे। ऐं जेके तव्हांखे मूं ॾेखारिया हिन में डिफेक्ट हुया, ॾिसो हीअं बाज़ारि तव्हांखे को डिफेक्ट नज़र न ईंदो, उन्हनि खे मां बैक साइड ते हीअ जेके डिफेक्ट वारियूं लाइनूं उन्हनि खे मां हीअं सिलाई करे छॾी आहे। तंहिंजे करे ख़बर नथी पए। ऐं उहे जेके सिलायूं हुयूं उहे हिन चुड़नि में अची वियूं आहिनि, गुंजनि में। सो हीअ सूट तयारु आहे हिन जो राजिया जो त। ऐं अञा हिन जा बटण लॻंदा, काज थींदा, पोयां मां पिन्स हणी छॾियूं आहिनि फ़िलहालु। अञा हिन जी लेस लॻंदी। सो हथ जो कमु हिन में बाक़ी आहे। सो सेम कपिड़े मां वरी मां हादिया जो फ्रॉक थी ठाहियां, छो त साॻियो रील विधो आहे त उन हिकिड़े दफ़े में ई जेको आहे हिकु जहिड़ा कपिड़ा सिबिजी वञनि। पोइ ईअं ई सेम हे बि कंदमि, ॿिन्ही जा हिकु हिकु जहिड़ा आहिनि। ऐं हे मां ठाहिया आहिनि राजिया जा ट्राउज़र ऐं शलवार ऐं हादिया जा फ्रॉक ऐं चडियूं। सो इहे बि सिबणा आहिनि। सो हाणे अॼु जे व्लॉग खे हिते ख़तमु कयां थी। थोरी तव्हां सां कचहरी कंदमि, थोरी गपशप करे उन खां पोइ मां व्लॉग खे कंदमि बंदि। सो मां सिलाई खे करे रही आहियां इलाही इंजॉय। मुंहिंजो पसंदि जो कमु आहे इंतिहाई। ऐं जॾहिं कटिंग करे ढेर करे रखंदी आहियां, पोइ सिबण में मूंखे टाइम न लॻंदो आहे घणो। ऐं ॿी ॻाल्हि त जीअं जीअं शयूं ठहंदियूं वेंदियूं आहिनि, जेको बि मूंखे ठाहिणो हूंदो आहे उनजी शिकिल निकिरंदी ईंदी आहे, तीअं तीअं मूंखे मज़ो अचणु शुरू थी वेंदो आहे। सो मां पंहिंजी ॿिन्ही नंढड़ियुनि शहज़ादियुनि जी सिलाई जेका कयां थी, उनखे मां इलाही इंजॉय थी कयां। कल्ह उन्हनि जे लाइ मां मैट ठाहे रखियो, प्ले मैट, छो त हुननि खे हफ़्ते ॾेढ में अची वेंदा मूं ॾे इंशाअल्लाह। हिन महिल लाड़काणे में आहिनि मुंहिंजा ॿार। ऐं पोइ हैदराबाद वेंदा उहे पंहिंजी नानीअ जे घर। उन खां पोइ वरी असां वटि ईंदा, असांखां पोइ वरी वापसि पंहिंजे घर वेंदा। त मां चाहियां थी हुननि जे लाइ जेतिरा मूंखे कपिड़ा ठाहिणा आहिनि, उन्हनि जे रांदियुनि जे लाइ मूंखे कुझु ठाहिणो आहे, उहो मां ठाहे रखां। छो त राजिया वॾी थी वई आहे, त हाणे हुनखे शयूं यादि बि रहनि थियूं, उहा फरमाइशूं बि करे थी। त ॾाढो यानी मूंखे इहो आहे त हुनजे अचण ताईं मां इलाही कुझु एतिरो करे रखां जो उहा ॾिसे त ख़ुशि थिए। जेतिरो उहा ख़ुशि थींदी उन खां वधीक मां ख़ुशि थींदमि। सो फ़िलहालु ज़िंदगीअ जो इहो ई मक़सदु आहे, पंहिंजे ॿारनि जे लाइ कमु करणु। ऐं मां जीअं त इलाही अरसो, सालनि जा साल मां ऑर्डर्स ते कमु कंदी हुअमि, शयूं ठाहींदी हुअमि, सेल कंदी हुअमि। त मूं वटि मटीरियल जाम पियो हूंदो आहे। ऐं बाक़ी लॉन जा कपिड़ा त जीअं कट पीस हाणे वठी आयमि, लास्ट ईयर बि वरिता हुअमि, त उन्हनि मां बि काफ़ी सारा बचियल पिया आहिनि। त उन्हनि मां कुझु न कुझु मां हुननि जे लाइ ठाहे रखंदमि। सो इरादो हाणे बसि इहो ई आहे त जेको कपिड़ो मूं वटि एतिरो आहे, तव्हांजी सोच बि नथी पुॼी सघे होसि ताईं। त उन कपिड़े खे जेको आहे मां इस्तेमालु करे पंहिंजे घर लाइ बि शयूं ठाहियां ऐं पंहिंजे ॿारनि जे घरनि लाइ बि शयूं ठाहियां। आस्ते आस्ते इनखे मां ईअं ख़र्चु कंदमि। सो चवंदा आहिनि हुनर बादशाह आहे, ऐं हुनर वारो कॾहिं बुख न मरंदो आहे। इहो सच अथव। त मूं पंहिंजे हुनर जे ज़ोर ते पैसो कमाए ॾिठो आहे। ऐं मां हमेशह जेके ॿाहिरिनि मुल्कनि जा मैगज़ीन्स जेके मां हिन वीकली बाज़ारियुनि मां वठंदी हुअमि, संडे बाज़ार, जुमे बाज़ार, इन्हनि मां त ॾाढी इंस्पिरेशन मूंखे मिलंदी। ऐं मूंखे हिकिड़ो जुमिलो त अक्सर मूंखे वणंदो हो त मेक मनी बाय योर हॉबीज़। तव्हांजा जेके शौक़ु आहिनि, जेके तव्हांजा मशग़िल आहिनि, उन्हनि जे ज़रिए पैसो कमायो। मूंखे खिल ईंदी त मतिलबु केॾो आसानी सां इहे चवनि था, शयूं ठाहिबियूं, कंहिंखे विकिणबियूं, कीअं सेल कबियूं। पर अजीब ॻाल्हि आहे त अलाह साईं ईअं रस्ता कढंदो वियो ऐं मुंहिंजे लाइ आसानी थींदी वई। ऐं मां पंहिंजो शौक़ु पूरो कयो। ऐं पंहिंजे शौक़ जे ज़रिए, पंहिंजे मशग़लनि जे ज़रिए मूं ज़िंदगीअ में इलाही पैसा कमाया आहिनि। ऐं उन्हनि पैसनि जो अजीब हिकिड़ो पंहिंजो मज़ो हो। खणी ख़र्चु करणु ऐं वठी ऐं घुरी ख़र्चु करण में ॾाढो फ़र्क़ु आहे। सो मां ईअं चवंदमि त अगरि तव्हां औरतूं ख़ासि तौर ते भले ख़ुशहाल घरनि जूं आहियो, भले तव्हांखे पैसे कमाइण जी, पंहिंजे घर हलाइण जे लाइ का ज़रूरत न बि हुजे न, पर जेकॾहिं तव्हां में को टैलेंट आहे, तव्हांखे को हुनरु आहे, तव्हां में का सलाहियत आहे,
त कोशिशि कयो उन जे ज़रिए तव्हांजी दिलि बि ख़ुशि थींदी ऐं तव्हांजे हथ में पंहिंजा पैसा ईंदा, उन्हनि जो पैसनि जो मज़ो ई को ॿियो आहे। सो कमु सिर्फ़ु इन लाइ न कबो आहे त असांखे ज़रूरत हूंदी आहे, कमु इन लाइ कबो आहे पंहिंजे इत्मिनान लाइ, पंहिंजे अंदर जी ख़ुशीअ लाइ, पंहिंजे तसलीअ लाइ, पंहिंजी दिलि जे जेको आहे इत्मिनान जे लाइ। सो पाण खे बि सेटिस्फाई करिणो हूंदो आहे कॾहिं कॾहिं। ऐं ॿियो मां बार बार इहे लफ़्ज़ दोहिराईंदी आहियां त जीअं बाग़बानी आहे, जीअं सिलाई आहे, कुकिंग आहे, अगरि शौक़ु आहे तव्हांखे त इहे कम जेके आहिनि उहे थेरापी आहिनि, इहो इलाजु आहिनि। इहे अहिड़ा कम तव्हांजो टेंशन ख़तमु कंदा आहिनि, तव्हांजी परेशानियूं ख़तमु कंदा आहिनि, तव्हांजे ज़हन मां जेके उबता सुबता ख़्याल, सोचूं हिन हीअं चयो, हुन हीअं छो चयो, हे हीअं न थियो, अहिड़े क़िस्म जी शयुनि तां पोइ तव्हांजो फोकस हटी वेंदो आहे, पोइ तव्हांजो कंहिं मक़सद ते हूंदो आहे सॼो ध्यानु, सॼी तवजो, त इंसानु रिलैक्स रहंदो आहे, इंसानु ख़ुशि रहंदो आहे ॾाढो। ऐं औरतूं त औरतूं, पर जेकॾहिं तव्हां मर्द आहियो, कुझु छोकिरा आहियो, कोई बि ॾिसी रहिया आहियो, त जेकॾहिं तव्हां में सलाहियत आहे त पंहिंजे टैलेंट खे कैश कयो, पंहिंजे टैलेंट खे या त पंहिंजे वक़्त जे इस्तेमाल लाइ पंहिंजी सलाहियतुनि खे इस्तेमालु कयो त जीअं तव्हांजो टाइम सुठो गुज़रे। बोर, माण्हू चवंदा आहिनि असां बोर था थियूं ज़िंदगीअ में, मूंखे न आहे ख़बर बोर कीअं थिबो आहे। मूंखे हैरत लॻंदी आहे माण्हुनि वटि एॾो टाइम कीअं हूंदो आहे जो बोर थींदा आहिनि। असांजो त टाइम खुटी पवंदो आहे ऐं फाइनली हिकिड़े ॾींहुं ज़िंदगी बि खुटी पवंदी, पर बोरियत कीअं हूंदी आहे का मतिलबु असांखे ख़बर न आहे बोरियत कीअं हूंदी आहे। सो हमेशह जेको आहे मां चवंदी आहियां वक़्त जो सही इस्तेमालु कयो, त जेकॾहिं तव्हां पंहिंजे टाइम जो पॉज़िटिव इस्तेमालु कंदव, तव्हांजूं सलाहियतूं आहिनि, तव्हांजा शौक़ु आहिनि, तव्हांजूं हॉबीज़ आहिनि, सुठा किताब पढ़ो, कंहिं सुठी एक्टिविटी में पंहिंजो वक़्तु गुज़ारियो, त बोर थियण जो त सवाल ई नथो पैदा थिए। बाक़ी वांदो वेठो हूंदो माण्हू पियो मखियूं मारींदो हिकिड़ी तरह सां, मखियूं प्रैक्टिकली कोई न मारींदो आहे, पर इहो इस्तिलाह आहे त मखियूं मारणु माना ॿियो को कमु न आहे करण जे लाइ, बसि वांदो आहे, त उहो माण्हू लाज़मी बोर थींदो। मिसाल तौर ते कोई गेम्स थो खेॾे कंप्यूटर ते या फ़ोन ते, आख़िर केतिरो खेॾंदो, थकिजी पवंदो, वीडियोज़ थो ॾिसे, गाना थो ॿुधे, मूवीज़ थो ॾिसे, केतिरो ॾिसंदो, थकिजी पवंदो, तंग थींदो। त उहा हिकु जहिड़ा ई रोज़ानी ज़िंदगीअ में इंसान खे बेज़ार थी करे छॾे। त इन जे लाइ ज़रूरी आहे कुझु क्रिएट कयो, कुझु तख़लीक़ कयो, कुझु जीअं जीअं कुझु नओं तव्हां ठाहींदव, जीअं जीअं तव्हांजी सलाहियत सां काई शइ रूप वठंदी न, तव्हां पोइ उन महिल मज़ो ॾिसो, पंहिंजी दिलि जी कैफ़ियत ॾिसो, तव्हां पंहिंजी उन महिल ख़ुशी ॾिसो त कीअं थी महसूसु थिए। सो मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी अॼु जी हिन ॻाल्हि मां कंहिंखे न कंहिंखे त हौसलो मिलंदो या कंहिंखे कुझु करण जी दिलि चाहींदी, को मतां इहो तजुर्बो करणु चाहे, सो ज़रूरु कयो। ऐं अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु कयां थी। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं हाणे वञी मां कंटिन्यू कंदमि पंहिंजी सिलाई, छो त डिनर में मूंखे कुझु ख़ासि न आहे ठाहिणो। मंझंदि जो चिकन जो काफ़ी सारो मां बोर्ड पचायो हो त उहो पियो आहे, त असां उन सां ई फ्रेश मानी या चांवर कुझु पचाए वठंदासीं। सो हाणे मूंखे ॾियो इजाज़त, इंशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।